सिंध जो नाले वारो रागी उस्ताद रजब फ़कीर सिहतयाब थी पंहिंजे परस्तारनि पारां ॾिनल दुआउनि ते खेनि मोहबतूं अर्पींदे नौशर फिरोज़ में सुरनि जी वर्खा कई। रजब फ़कीर मुसलसिल 5 महीना पंहिंजनि चाहींदड़नि खां आरज़ी दूरीअ मां आज़ाद थियण बाद सैयद हाउस नौशर फिरोज़ में ॿीहर सुर छेड़िया त संदसि सुरीले आवाज़ जी गूंज में ॿुधंदड़नि जे अंदर वारे गुर जो रक़्स ॿीहर जागी पियो। जॾहिं सागर सुर छेड़िया तो साथ ॾिनो सुर में मेहंदीअ जी महफ़िल हुई तो रक़्स कयो गुर में मेहंदीअ जी महफ़िल हुई तो रक़्स कयो गुर में पंहिंजो छा त हो मेड़ो मतल मूंखे ॾाढो वणी वियो आहे पंहिंजो छा त हो मेड़ो मतल मूंखे ॾाढो वणी वियो आहे चंड ककरन वान कुतल मूंखे ॾाढो वणी वियो आहे। रजब फ़कीर जे सिहतयाब थियण ते नौशर फिरोज़ में नाले वारे अदीब शाइर मुसवर ऐं उस्ताद सैयद अली अहमद शाह जी मेज़बानी में हिकु नंढड़ी तक़रीब कोठाई वई जंहिंमें रजब फ़कीर पंहिंजे मुख़्तसिर ख़िताब में सैयद अली अहमद शाह सैयद अली मोहम्मद शाह ऐं सैयद अदील अहमद शाह जे मोहबतुनि खे मान बख़्शींदे चयो त नौशर फिरोज़ जे हिननि मोहसिनीन ॾुखिये वक़्त में मुंहिंजो साथ ॾिनो हिननि जे करे अॼु मां ॿीहर पंहिंजनि चाहींदड़नि जे साम्हूं आयो आहियां। ख़ासि करे ऐं बाबा अली अहमद शाह साहिब साईं अली मोहम्मद शाह ऐं मुंहिंजो भाउ वॾो साईं अदील अहमद शाह हिननि जो तहे दिलि सां मशकूर आहियां जिन सदाईं मूंखे एतिरो कुर्ब एतिरो प्यार ॾिनो आहे जो अॼु ॾींहं ताईं मूं महसूसु न कयो आहे त हिन खां वधीक का पंहिंजाइप हूंदी आहे। उन खां अॻु सैयद अली अहमद शाह रजब फ़कीर खे पंहिंजे औलाद जो दर्जो ॾींदे चयो त असांजो दादिलो मोहबती प्यारो औलाद खां वधि मिठो फ़कीर रजब उन जी तबियत नासाज़ थी पई इंसान हर इंसान खे लंगायूं चङायूं ईंदियूं आहिनि ऐं उन मां बंदे जो इम्तिहान हूंदो आहे पोइ तरी पार पवंदो आहे तकलीफ़ूं वक़्ती तौर ते ईंदियूं आहिनि पोइ फ़क़ीर बि हिकु अहिड़े पीरियड मां गुज़रियो पिए अलाह साईं हुनखे रूबे सिहत कयो आहे। मुंहिंजो रजब फ़क़ीर पुटनि वांगुरु आहे मां कंहिं प्रोग्राम में अॻु में चई चुको आहियां त मूंखे 2 पुट आहिनि हिकिड़ो अदील मुंहिंजो पुटु आहे ॿियो रजब फ़क़ीर मुंहिंजो पुटु आहे ऐं हूअं त सभु हज़ारनि में शागिर्द आहिनि शागिर्द मुंहिंजा औलाद वांगुरु हूंदा आहिनि ऐं सभिनी खे इहा इज़त ॾिनी आहे जेका वालदेन ॾींदा आहिनि। असां सभिनी जी दुआ आहे त रजब फ़क़ीर वरी साॻिए फार्म में सिहत जे हिसाब सां अची वेंदो जल्दी ऐं रजब खे अलाह साईं वॾी ॼमार ॾींदो। असां सभिनी जूं दुआऊं फ़क़ीर सां गॾु आहिनि ऐं हूअं बि चवंदा आहिनि त नियत साफ़ मंज़िल आसान। रजब फ़कीर जे सिहतयाब थियण जो ॿुधी सिंध जो नाले वारो गज़ल गायक हुबदार सखीरानी ऐं एहसन सखीरानी पिणु हिन महफ़िल में पहुची विया जिन पिणु रजब फ़कीर खे सिहतयाब थियण ते संदसि खे दुआऊं अर्पींदे सुरनि जी वर्खा कई। जीअं साईं जन सवेल चयो त साईं जन जा 2 पुट आहिनि साईं अदील शाह आहे ऐं ॿियो रजब फ़कीर आहे ईअं ई मुंहिंजे सभिनी भाउरनि मां मुंहिंजो वॾो भाउ अदा रजब फ़कीर आहे ऐं आउं हुनजी इज़त पंहिंजे वालिद साहब जेतिरी कंदो आहियां जेतिरी मां पंहिंजे बाबा जी कंदो आहियां ओतिरी मां पंहिंजे वॾे भाउ रजब साईं सां मोहबत कंदो आहियां प्यार कंदो आहियां इज़त कंदो आहियां हुनजे लाइक़ बि आहिनि। चमकते चांद
चांद को टूटा तारा बना डाला किंजे जज्बन जो कत्ल गैर वागिया न कजे तो कहे तेब कर चैन जे अज्ञान कजे कहजे जज्बन जो कत्ल गैर वागिया न कजे मुर्क हुन जीवनी पोती हुई माणे ताई ओ दिल चरी की अकंदी ओ दिल चरी की कंदी सब्र सुभाणे ताई मुर्क हुन जीवन पोती हुई माने ताई ताज के जो झलिया छो झोलिया में ताज के जो झलिया छो झोलिया में रजब साईं तू जुती दे तमा झले वे हाँ तू जुती दे तमा झले वे हाँ तू जिते जीवन उते वे हाँ तुझे में जिया ईद जदू लबधूं जिया ईद जदू लबधूं कुछ याद अथईन बड़ी मेहरबानी साईं रजब फकीर साहब कुछ याद अथईन कपड़न में न प्यामा पो कुछ याद अथईन कपड़न में न प्यामा पो अज दिल थी चवे गायूं हिन महफ़िल में रजब फ़क़ीर पंहिंजे मशहूर कलामनि सां गॾु पंहिंजा कंपोज़ कयल नवां गीत पिणु झुंगारिया। आयाऊं खिली ने गहरा गुलाबी खायाऊं खिली ने गहरा गुलाबी भरे बाज नरगिस अजब नीम ख्वाबे खायाऊं खिली ने गहरा गुलाबी खायाऊं खिली ने गहरा गुलाबी उदासी उदासी अंदर में टिकिया पई जो दिल जे पद में टिकिया पई ही पंहिंजी करणी भरणिया पर सिंध अयाज़ न मरणिया ही पंहिंजी करणी भरणिया पर सिंध अयाज़ न मरणिया आखिर ही रात गुजरनिया आखिर ही रात गुजरनिया तो छो घबरा प्यारा ही सैन न देंदे चैन उथी दिस हुयायो प्यारा ही सैन न मनु पर चिपवे मनु पर चिपवे मनु पर चिपवे
मन परची पवे आजी न्याजी कजे याद आजी कजे आजी न्याजी कजे याद माजी कजे। हिन महफ़िल में शाइर ज़ाहिद ॼामड़ो, दादन लाशारी, ॼाम आदर्श, ग़ुलाम शबीर जतोई ऐं ॿिया सुरनि जा पारखू ऐं शाइर पिणु मौजूदु हुया। रब करीम खां दुआ आहे त रजुब फ़क़ीर जे रूप में सिंध जो सरमायो ऐं सिंध जो सुरीलो आवाज़ हमेशह सिंध सां गॾु रहे। नोमान चन्ना, वॉइस ऑफ एवरीवन, नौशर ऑफ फेरोज़।